ही केड़ा केड़ा मुहांडरा वठी आयो को चिबो आ को ट्रेडो आ को बदमाश आ ही दिस शापरी सर हाणे के जो जेब कटे आयो आ सर ए वरी हू कारो शीती हू जण कसाई आ जण को गोश्त कटण वारो या माण्हू कटण वारो बूथ दिस आ वरी ओ टोपी सा दिस परियो जेब कतरे कीड़ा कीड़ा काटू यार मां के ते फसाए छॾियो आ दरअसल नाला लिखिया ता जो सब एंट्री ही केरा सर उत मथे उत केरा तू सर केरे तो सर यो बात जो पर्चो में पढ़ियो न थे ते अचो इंटरव्यू ॾियो अची अदाकारी जो एतरी भी ता के तालीम ना है अकुल ना है होडो भी लेन में बीठान यार केड़ा यार ता माण्हू सर ओडो थी वियो सर ओडो बियो ओडो सही ओडो बिया सही आखिर में बियो लाइन में बियो सर हां सही लाइन में बियो वठी आया तो सुलझल माण्हू त तू वठी भी ना आयो यार सर ता जो ॾिसो त गर्मी असां यार इते अल्लाह गर्मी में सर एंट्री वठो गर्मी आ यार भी हेलो सर ये आपने कहाँ मुझे फंसा दिया यार सर जी इधर गांव है एक छोटा सा गांव है उधर कुछ ऐसे आर्टिस्ट हैं भी नहीं सिंध वाले वो जो फेस है ना चेहरे हैं माजो बदमाश जियो लगता मोलाई। है धाड़े लगता है यार चलो चलो कोई बात नहीं देख सकता हूँ कोई देख लूंगा बबलू तू टोपियारा उदर खान यो मसलो हल कर बाबू मुझे जान छुटे से थे जो हाल से तवाई नालो सर सिंधी लठ वाला सनी देवल सिंधी सनी देवल सही है ले अरे ओ लछवारा पोइटे बाबा पोइटे दिल सेलुआ सर रड़ी में क्यों ऑफिस आ पोइटे दी अबा हिम्मत क्यों न जा रहा था जो ने मीऊ पिटियो ने बेजी जमीन में वनी गिरन पो सर थी जो आज से लाइन में बिठा हूं सर आ तकड़ करने था के ओने कम बिया रोंदी आ अरे सिबर करे ने मन तो गड़ा गाड़ो हेठ बिठा केर काहे वने पो सर पेरे माजे ठीक है सर जल्दी क्यों हाणे ॿुधो अच्छा तू छा कैरेक्टर करण चाहे तो सर मां के विलन जो शौक आ अच्छा विलियन आ विलन एक्टिंग करे देखा एक्टिंग करे देखाया हाँ विलियन जी एक्टिंग मना वडेरे सा न मना जी मना वडेरे सा न बाबा तू छड परे दी मां पागल है बा हिम्मत कर रेड़ी बीठी है यार काहे विंदा बाबा एकड़ो मिनट सबर त कर यार सबर त आज कयो जो एंट्री गाले तो तू तो चुप कर न यार हो रेड़ी हलवन जी रेड़ी थोड़ो पोइते थी भी सुरी भी थोड़ो सुरी भी तुला सुरी भी थोरो अदा आप एक्टिंग कर विलियन जी एक्टिंग कर ढला खणी बुधाया सर हाँ विलियन जी एक्टिंग क्यों वडरा पंहिंजे चिमचन खे संभार नट ज़बान काकड़े मां कढी कुत्तन खे ॾींदुमि हा कुत्तन खे हथ कढे माण्हू मारे तो केड़ा केड़ा माण्हू वठी आया सर छा क्या स्टार सा कढियो दंत कढिया है मुंहिंजा अखबार में बयान ॾिनो त जेका नमूना सर मुंहिंजा ढाला खे तव्हांखे वणिया न वणिया वणिया हीर जगता कढ सके बाहर हाँ? हल भाउ निकरी अरे त खे मां गड़ा गाड़ो हलाईंदो मां चवां थो जी वॾो अदाकार ॾियां हेॾे दंत कढिया निकरी हल बाहर यार देर न कर हल हल सही हाल है लिस्ट में रखूं था तो के बेच करी जा सुभाणे ही जा रोजी कर लिस्ट अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अच्छा तव्हां छा केड़े किस्म जी एक्टिंग करे सको था मां हर रेटिंग तव्हांखे करे ॾेखारींदुमि अच्छा तव्हां जे फेस मुताबिक सही फकीर जो पिनी दिखाएगा अच्छा तव्हां ये के फेस मुताबिक हूं तो चवां तो तव्हां पिनी ॾेखायो त फ़कीर कीअं पिनंदो आ तव्हां पिनी ॾेखायो तव्हां जो जेको हुलियो आहे न फ़कीरनि वारो तव्हां उहो तव्हां करे ॾेखारियो मांखे एक्टिंग करे ॾेखारियो फ़कीरनि वारो पिनी जी 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 कीअं पिनी ॾेखारियां बाबा गरीब हो एकड़ो गरीब कीअं पिनो एक्टर थियणो आहे मां फ़कीर जी बि तोखे ख़बर न आहे त फ़कीर पिनंदो कीअं आहे केड़ा यार तू ओ उस्ताद मां पिनी देखाया है बाबा तुंहिंजो नंबर ईंदो होॾे तूं खानदानी पिनण जो आहे हाणे छा कंदे बाबा केड़ो तो में हुनर आहे कहिड़ी एक्टिंग ॾेखारे थो हिकु त असां मखियुनि ज़ली कयो पखो छो न बिजली छो न से कटे आ सही अल्लाह तव्हांजे घोट में को सिस्टम अलाए कहिड़ो आया बाबा पिनण जी एक्टिंग ॾेखारे कालू धड़ेल नथी बाबा तूं पिनण जी ढाले घणा आगे आहिनि हा ठीक आहे पिनी ॾेखारियां शुरू कर हाँ पिनी ॾेखारे
अल्लाह के नाम पर दे दो बाबा, अल्लाह के नाम पर दे दो। कट हिकिड़ो मिंट। माइकल जैक्सन जो पुट राजा अल्लाह के नाम पे बाबा पिनी दिखावा है तो जो मारो कड़ी तो यार तो फन तड़पे तो अता ओ सनी देवर तोरो सेट कर बा, सेट कर, जोश ना देखा। जल्दी कदा मैं मेश सोचता थी मैं मेश करता रहता हलवा पाव दे खत्म होरे हाथ बेच अरे बाबा मुझे आलन जी रेडी यार, हला हला सनी लेवन को डांस सिखी है हां हला बेच कर डांस से ना पक्की गाला। हां वो तो मरो मरी वियो माइकल जैक्सन अब हल रिजेक्ट था हल न के मारो ने डालो हाणे हे भी एक्टिंग कंदो शरण ये तो को जेब कतरियो लगे तो बाबा का तो डाड़ा मटिया सुकड़ी पर जेका भी माथरा ने हमें नहीं मर्दमान फेराऊं बेटा ये केड़ी वरी बोली है सिंध में बरोज कोमा वो बरोच है बलोचा हाँ फनकार भी हां फनकार हाँ मां गीता नु कुछां मां फनकार थी दोस्त बाबा इते फनकार ना इते एक्टिंग करनी पवंदी आहे एक्टर एक्टिंग असां कराची का आया हूं सिंधी फिल्म ठहे थी उते मीडिया जी फिल्म ठहे थी जियो चैनल जी फिल्म ठहे थी सिंधी एक्टर खणण आया हूं मां न जे मर्दम मां मेहनत न खणूं पांचन के मेहनत करें तो सर मेहनत करें तो क्या बुधाए सर देखिए अच्छा गीत गीत को गाए हाँ गीत में उस्ताद है के मशहूर गीत माना त देरी ने मजा केस्टन गीते नहीं हमाई बुधाई ने बुधाए बुधाए वो दरकदी मादरखा गिंद हालमिया बस बस बेसुरा आवाज बस अदा हिम्मत कर यार डाला अच्छे भी के था। में दा सको दे अदा बेच कर जाए बेच कर ठीक खरे है टाइम दे नेक्स्ट सुबह शाम जो जाए मैं नेक्स्ट चेन करथो सुबह शाम जो जाए सुबह हां जल्दी जल्दी ठीक है। नेक्स्ट हाँ सरता वणो हाँ बरो हां वणो नेक्स्ट अचो दा हां साहब सही ना फेस के लगे तो वाह फेस संदे में भला अच्छा तमा एक्टिंग करे सको था हाँ बाबा माके शौक अबन ॾाॾनि को वठी मूंखे शौक़ु हुयो अदाकारी जो पर अॼु ताईं मूंखे कंहिं चांस न ॾिनी सर ये पिक्चर मैंने भेज दी है ये देखो बंदा हाँ वो मैं एक्टिंग इसकी देख रहा हूँ ठीक है बाबा मांखे ॿुधाए त अदाकारी कहिड़ी करणी आहे मुंहिंजो फन तड़पे थो तड़पे अच्छा तू एक्टिंग कर खदड़े जी एक्टिंग करे सको था खदड़े जी हाँ खदड़े जी एक्टिंग तव्हांखे खदड़े जो रोल ॾिनो वञे छो त असांजी हिकिड़ी माना ऐं भली फिल्म सुपरस्टार फिल्म ठहे थी जियो चैनल जे तरफ़ां ओ डाला घणा आहिनि जेको सदोरो चवंदो आहे साईं निसार जा चवंदो आहे ओ मौत जो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू अहिड़ा डाला खे चओ न न न तुंहिंजो जेको फेस आहे न उते असां हिकिड़ो माना हिजड़ो रखियो आहे खदड़ो हा अच्छा कोई कोई मुछा मुछां कुआणी पवंदो अच्छा छो त हिन जो जेको सॼी उहो हिजड़े जी खदड़े जी फैमिली हूंदी आहे न कहानी थी हा सॼी स्टोरी हुन ते ही माण्हू करेक्ट आहे थोरी खदड़े जी एक्टिंग करे ॾेखारियो पोइ तव्हांखे असां पास कयूं था अच्छा साईं हा खदड़े जी एक्टिंग खदड़े जी 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 माना कीअं साईं खदड़ो कीअं कंदो आहे मां त हमेशह सदोरे जी फिल्मा ॾिठियूं आहिनि बाबा खदड़ो हज़ारे क़िस्म आहिनि हा पहिरियों तव्हांजो रोल माना करेक्टर हलंदो त तव्हां माना शहर में पिनो था तव्हांजी फैमिली बि आहे अच्छा पिनो था माना कंहिंखो पैसा वरिता कंहिंखो कीअं कंहिंखे कीअं ॾटो पूसी ॾिनो कंहिंखे छा कयो तो पैसा कढणा आहिनि माना ईअं तरीक़े सां पोइ मां टीवी ते त ईंदुमि न सर बागा जी वडी मुल्क में मुल्क में हा हा हाई लेवल हा साईं फिल्म ठहे थी लालीवुड जी फिल्म ओ हिकिड़ो असांजे शहर में खदड़ो आहे शमन नालो त शमलो अच्छा उन्ही वांगे कया न करे ॾेखारियो, करे। हाय अल्लाह सदको वञा दिल त चए थी तोखे ईअं चूसे छॾियां वाह क्या बात वाह 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 थोड़ा हाँ? घूमी घूमी देखा है अच्छा घुमी तो कोई थोड़ा रिवर्स में ये एक्टिंग रिवर्स में आ अच्छा एंकल बस ये हिट कामयाब साईं नाउ छा तो कामयाब ना आयो अञा कुछ
ॿ टे टेस्ट ॿिया बि नालो वठो। ॿुधायो छा अथव? अच्छा खीरो खीरो लिखे ॿुध इहो कॉमेडियन एक्टिंग कंदो कॉमेडियन मज़ाहिया मश्करो है न मश्करो कंदो जे आहे तव्हांजे ॻोठ में लालू वारा हा खूनी माण्हू हा हा उहा एक्टिंग करे ॾेखारे मज़ाहिया कीअं माना कुतल कुतल वाली हा हाँ जेकी पंहिंजे हिसाब सां जेकी करे हले थो अॼुकल्ह बबलू हले थो बबलू साईं बबलू बबलू मुछन वारो यूट्यूब चैनल ते हा उहो करे ॾेखारे अले हेॾे वॾे ला अले ॻाल्हि ॿुध हेॾे न चए डालिया जेकॾहिं मुंहिंजियूं बकलियूं तूं पंहिंजी हिन वाड़ी में वाड़िया आहिनि त इहे मूंखे पंहिंजी बकलियूं मोटाए ॾे न त कुतल कुतल कटमाई कुतल कुतल हा 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 वाह हाणे मुबारक हुजो मुबारक हा पास थी वियो पास हिकिड़ो आहे अॼा मुकारो अच्छा, अच्छा ॿुध। हा तूं हीरो आ माना सॼो खानदान तुंहिंजो माना मारे छॾियो अथऊं वॾेरो माना ॻोठ आहे हिकिड़ो वॾो कसाई। खानदान मुंहिंजो मरी वियो आहे हा उन ओए अब्बा मरी वियो अरे बाबा हा एक्टिंग आहे तूं तोखे माना असां हीरो जो हाणे करे अच्छा अच्छा माना हीरो आहे माना हाई लेवल जो हीरो हा हाई लेवल जो हीरो आहे उन में माना चवणो आहे बाबा तव्हां अहिड़ी एक्टिंग कयो त ॾिसो तव्हांजो जेको वॾेरो आहे वॾो ज़ालिम आहे तव्हांजे पूरे खानदान खे उन मारे छॾियो आहे हाणे हू लाश पयान उते तव्हांजे घर में पयान ऐं तव्हां इन थियो था उते इन थियो था रोअण जी एक्टिंग कयो था पंहिंजी लाशनि खे ॾिसी फैमिली खे ॾिसी करे उते एक्टिंग कयो था उहा तव्हां एक्टिंग कयो त मां ॾिसां थोरो रिकॉर्ड बि कयां सरने मोकिलींदुमि अच्छा हा टीवी ते त ईंदुमि न साईं मां बिल्कुलु 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 क्यों बाबा अधी अदा अरे ज़ालिम वॾेरा तोखे छा थायो जो असां ग़रीबनि जे घर ते हमिलो कई ऐं मुंहिंजे खानदान खे मारे छॾी खसी ज़मीन जे हिकिड़े एकड़ जे ख़ातिर तो मुंहिंजो घर तबाह करे छॾियो छो ज़ालिम छो छो जबरदस्त जबरदस्त बच्चा जबरदस्त हाँ बास सादाइन जो नालो लिखी छॾ लिखी छॾियो सर अवा शनाख्ती कार्ड बि जमा करायो हाँ 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 हा टीवी ते त ईंदुमि न हा ऐं तव्हां सुभाणे अचो तव्हांजो चेक ठहंदो हा हा शनाख्ती कार्ड ॾे हा तव्हांजो कार्ड जमा हा ठीकु आहे सुभाणे तव्हां अचो तव्हांजो चेक बि पास थींदो तव्हांखे किराया भाड़ा हर शइ ड्रेस वग़ैरह तव्हांखे मिलंदी पोइ हुते कराची अचो जियो चैनल ऑफिस आहे असांजी वाह वाह हुते स्टूडियो आहे वॾो असांजो अलाह वधाईंदो साईं असांखे सिंधी जेके डायरेक्टर आहिनि या प्रोड्यूसर आहिनि असांखे चांस न पिया ॾियनि तव्हां उर्दू वारनि जी वरी बि महिरबानी जो तव्हां हिते सिंध में आया हो साईं असांखे हिमत न आहे मां पाण सिंधी आहियां अच्छा साईं जावेद साहब शेख साहब आहे न जावेद हा उहो पाकिस्तानी फिल्मा ठाहींदो थी उहो बाबा उन्ही जो प्रोजेक्ट आहे माशाल्लाह उहो जियो चैनल जे लाइ फिल्मा ठाहींदो आहे हाणे त अहिड़ी फिल्मा ठाहे थो बाबो त क्या बात है वाह 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 तो जहिड़े एक्टरनि जी ज़रूरत आहे बस अलाह ख़ुशि कंदी मां घर ॿुधाइजां हाणे हा अधे खे ठीकु आहे बाबा मौला ख़ुशि मां कामयाबु थीमि साईं बिल्कुलु बिल्कुलु वाह वाह अस्सलाम वालेकुम दोस्तो ही हुयो असांजो सिंधी कल्चर जेको माशाल्लाह असांजे सिंध में बहितरीन एक्टर पिया आहिनि असां उर्दू मीडिया जे डायरेक्टरनि प्रोड्यूसरनि खे इहा अपील था कयूं त असांजे सिंध में बि माशाल्लाह भला भला एक्टर पिया आहिनि सुठा सुठा एक्टर पिया आहिनि बिल्कुलु जेको एक्टिंग यकीन करणु असांजे जेको सिंध में फ़न आहे त मां त सम्झां थो किथे बि कोन्हे ही असांजा स्टेज जा एक्टर हुया सुठा सुठा एक्टर हुया माशाल्लाह असां हिकिड़ो फ़नी कयोसीं बहरहाल तव्हांखे असांजी सपोर्ट करणु घुरिजे त हिन एक्टरनि जी सपोर्ट कयो हिननि खे चांस ॾियो भला भला चेहरा आहिनि इहे लफ़्ज़ चई असां पंहिंजी जॻह वठंदासीं सिंध सलामत साथ